नाज़िन पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए माली साल जी बजट के कूड़ ते बदल करार ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट ऐं बजट इजलास ॿई गैर क़ानूनी आहिनि। हुकूमत जी मुआशी तरक़ी जी दावा कोड़ आहे। नाज़िन क़ौमी असेंबली जे इजलास में बजट बाबति ख़्यालनि जो इज़हार कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेकॾहिं हुकूमत खे अपोज़िशन जो किरदार अदा करणो आहे त हुकूमत केरु हलाईंदो। पंजाबी स्पीकर अवां खे अवां जे नए पाकिस्तान जी मुबारक हुजे। ख़बरदार के हिन नाजायज़ हुकूमत लाइ रियासत मदीना जो नालो इस्तेमाल कयो। नाज़िन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम हुकूमत जी महांगाई जे सुनामी में ॿुॾी रहियो आहे। पाकिस्तान में भारत ऐं बांग्लादेश खां वधीक महांगाई आहे। बजट में अवाम ते टैक्स जो तूफ़ान बर्पा कयो वियो आहे। हुकूमत जी सॼी बजट कूड़ ते ॿधल आहे। राति जे बुखे पेट सुम्हंदड़ सम्झी सघे थो त हुकूमत जी मुआशी तरक़ी वारी दावा कूड़ आहे। नाज़िन बिलावल भुट्टो चयो त असां ॾुखियनि मुआशी हालतुनि में बि अवाम खे अकेलो न छॾियो। हुक्मरान एहसास कनि था पर एहसास नाहे, का बि शइ नाहे। सरकारी मुलाज़मनि जी पघार में 100% इज़ाफ़ो थियणु घुरिजे हा। हुकूमत सरकारी मुलाज़मनि सां धोखो कयो आहे। हुकूमत अवाम खे लावारिस छॾे ॾिनो आहे। मुल्क अंदरि गुरबत ऐं बेरोज़गारी में तारीख़ी वाधि थी आहे। नौजवान डिग्रियूं खणी धिका खाई रहिया आहिनि। नाज़िन पीपी चेयरमैन चयो त अवाम हुकूमत जी नाअहली ऐं नालाइकी जो पार खणी रहियो आहे। नओं NFC अवार्ड अञा ताईं नाहे ॾिनो वियो। NFC अवार्ड न मिलण ताईं हर बजट ग़ैर आईनी आहे। 18वीं तरमीम तहत सूबनि खे पंहिंजो हक़ मिलणु घुरिजे। नाज़िन बिलावल भुट्टो चयो त सिंध जो वॾो वज़ीर सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि न कंदो त छा जर्मनी जी ॻाल्हि कंदो। इस्सा में वॾो ज़ुल्म थियो आहे। 3 सूबनि जी मुखालफ़त बावजूदि चश्मा झेलम लिंक केनाल ग़ैर क़ानूनी तौरु खोलियो वियो आहे। सिंध जे हिसे जो पाणी रोकियो वियो आहे। हुन ते सिंध जे वॾे वज़ीर जो एतिराज़ करणु हक़ आहे। नाज़िन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म कराची जे लाइ 3 खरब रुपयनि जे तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो हो पर नए माली साल जी बजट में को ज़िक्र नाहे।